ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। सर्व ज्ञान, सर्व गुण, सर्व शक्ति स्वरूप आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठी ॿार बाबा चवनि था, पुण्य आत्मा ठहिणो आहे त पाप जो खातो ख़तमु करिणो पवंदो है न। पुण्य आत्मा ठाहिणो आहे त पाप जो खातो ख़तमु करो। माण्हुनि खे न पाप छा थींदो आहे इहो ई सम्झ में न ईंदो है न। दुनिया में अनेक प्रकार जा पाप आहिनि। अॼु ॾिसो, माण्हू हिकु चीटी खे मारे थो त सोचंदो आहे न कि पापी आहे, है न। सोचंदो आहे न, अॼु हिकु चीटी ते पांव लॻी वियो या कोई जानबूझ के छोटे जीव जंतु जानवर खे बि मारे न त चवंदा आहिनि इहे त पापी आहिनि। लेकिन अॼु ॾिसो, माण्हू भीड़ भड़के में वञे थो ऐं हुननि जे हेठि कोई इंसान अची वियो। अॼु कोई भीड़ भड़के में माण्हू वञे थो, हुननि जे पेर जे हेठां इंसान अची वियो त बि माण्हू ॾिसे थो, लेकिन हुनखे त आहे कि मूंखे पहिरियों पहुचणो आहे, है न। मूंखे अॻियां वञिणो आहे, भले माण्हू मरे त मरे, है न। अॼु माण्हू जानवर खे सम्झो, कोई वञे थो गाॾी ते ऐं हुनखे काॾे जल्दी वञिणो आहे, कोई जानवर अची वियो, कुझु बि थी वियो, हुन त भई मूंखे त वञिणो आहे जल्दी जल्दी, ऐं उहो अॻियां वधी वञे ई वञे थो त सोचंदो न भई मूंखे वञिणो आहे, मां जानवर जो ध्यानु ॾियां या मूंखे पंहिंजो कमु न करिणो आहे छा। त ईअं ई बाबा बि असांखे चवनि था कि अॼु माण्हू सोचनि था कि असांखे त दर्शन करिणो आहे, पहिरियों मां दर्शन करां। अॼु हर इंसान सोचंदो पहिरियों मां दर्शन करां। माण्हू त वञनि भाड़ में, त धक्का मुक्की करे ईअं करे माण्हू बसि अॻियां वञण जी कोशिशि थो करे, है न। हिक ॿिए जे मथां पेर रखी करे माण्हुनि खे अहिड़ो हेठि माण्हू दबी दबी करे, कोई चिल्लाए थो, कोई मरी वियो, कोई इंसान मरे थो, दबे थो, लेकिन हुनजो ध्यानु नथा ॾियनि। छा था चवनि, असां त दर्शन करूं, असां त पुण्य कमायूं, असां त सनानु करूं, असां त पंहिंजा पाप धोयूं, माण्हू वञनि भाड़ में, है न। लेकिन अॼु सोचो, अगरि यदि कोई इंसान अॻियां वेंदो किथे दर्शन करण बि भीड़ में धक्का बुक्की करे, माण्हुनि खे किराए करे, पंहिंजे हुननि जे मथां चढ़ी करे हुन दर्शन बि करे छॾियईं पहिरियों, पर छा हुनजो पुण्य जमा थियो त उहो त पाप करे अॻियां वधियो, है न। अॼु माण्हू सोचनि था असां पाणी में सनानु करूं त पाप धुलिजंदा। धक्का मुक्की में माण्हू हिक ॿिए जे मथां चढ़ी करे सभिनि खां पहिरियों असां सनानु करूं, इन उद्देश्य सां वञे थो, है न। गवर्नमेंट खे पैसा ॾेई करे, रिश्वत ॾेई करे असांखे VIP ट्रीटमेंट मिले, असां पहिरियों अलॻि सां सुठी रीति सनानु करूं त ॿुधायो पुण्य जमा थींदो? पाप त करे करे ई वञो था। रिश्वत ॾियण त पाप आहे न। अगरि इंसान सोचे, अॼु माण्हू सोचे कि असां त वॾा माण्हू आहियूं, असां त पुजारियुनि खे पैसा ॾेई करे
हा भई मंदर में कोई अहिड़ो स्थान रखंदा आहिनि जिते वॾा वॾा माण्हू ईंदा। चलो वॾा माण्हू ईंदा पर रिश्वत त वठंदा आहिनि न, पैसा त वठंदा न, है न। पैसा वठी करे माण्हू उन्हनि खे दर्शन बि कराए, पर सोचो पाप करे कोई पंहिंजो पुण्य। पहिरीं ॻाल्हि त न त सिर्फ़ु मंदरनि भॻवानु त मथे रहंदो आहे, तव्हां त भावनावश हुते सोचो था भई मंदर में भॻवानु आहे, पाणी में भॻवानु आहे। तंहिंखां पंहिंजे घर में ई मन सां यादि करो न भॻवान खे। भॻवानु त मन जी आवाज़ ॿुधंदो आहे न, हुन भावना सां यादि करो त तव्हांजे मन में मन जी शुद्धता सां तव्हांखे हाणे ई भॻवान जी प्राप्ति थी वेंदी। त माण्हू ॾिसो केॾी बेसमझी आहे न हिन दुनिया में। पापात्माउनि जी दुनिया त पाप ई कंदा। अॼु माण्हू भले ई पैसा ॾेई करे सुठो दर्शन करे अचे, अॼु माण्हू भले ई धक्का मुक्की करे पहिरियों सनानु करे पहिरियों दर्शन करे अचे, लेकिन पाप करे वियो त पुण्य त पाण हुते ई ख़तमु थी वियो, है न। तंहिंखां त न वञो, या त लेट दर्शन करो। अगरि तव्हांखे हुन मूर्ति द्वारा ई पुण्य जो खातो, तव्हांखे हुन मूर्ति द्वारा ई दर्शन थिए थो त थोरो लेट वञो, है न। हिकु ॾींहुं अॻियां पुठियां हली वञो, भावना जो भाड़ो मिलंदो आहे न। भावना वश तव्हां अगरि सोचो था अॼु बि अगरि हुन गुरुद्वारे मंदिर में भॻवानु आहे, ज़रूरी थोरी जंहिं ॾींहुं कोई त्योहार अचे उन ॾींहुं ई दर्शन करण सां मनोकामना पूरी। उहो छा थींदो आहे कि उन ॾींहुं सभु यादि कंदा आहिनि न, त भॻवान जी शक्ति सहज ईंदी आहे। इहे जेको माण्हू सोचंदा आहिनि न त्योहार ॾींहुं ज़रूरु वञिणो खपे, इहे छा सोचंदो आहे कि जीअं सम्झो कोई इंसानु आहे कंहिंखे सभु यादि करनि था, त उहो इंसानु जंहिं ॾींहुं असां हुन सां मिलंदा आहियूं त सभिनि खे ओड़ो ई वीचार हूंदो आहे, त सभु जॾहिं मिलंदा आहिनि त सभिनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, है न। त ईअं ई छा थींदो आहे, सम्झो हाणे शिवरात्रि ईंदी त सभु माण्हू कंहिंखे यादि कंदा, शिव खे यादि कंदा। ऐं उन ॾींहुं शंकर अलॻि आहे, उन ॾींहुं शिवलिंग मतिलबु निराकार परमात्मा। शंकर देहदारी अलॻि देवता आहे न। लेकिन उन ॾींहुं सभु शिवरात्रि मतिलबु निराकार परमात्मा जो अवतरण ॾींहुं, त उन ॾींहुं सभु शिव खे यादि कंदा, है न। त तव्हां घर वेठे बि शिव खे यादि कंदा न त तव्हांखे प्राप्ति थींदी। ऐं माण्हू सोचता न शिवरात्रि ॾींहुं मंदर था वञो, त मंदर में छा थींदो आहे, उन ॾींहुं सभु वैसे बि उहो शिव जो ई मंदरु आहे, लेकिन उन ॾींहुं सभु माण्हू ॾाढो दिलि सां प्रेम सां ऐं पवित्र बि रहंदा आहिनि, है न। व्रत बि रखंदा आहिनि। व्रत रखणु मतिलबु रोटी पाणी ते ध्यानु न ॾियणु। अगरि कंहिंखे व्रत रखण सां फल मिले थो त मतिलबु छा थींदो आहे, भई असां जीअं नॉर्मल डेज़ में त माण्हू सोचंदा आहिनि हीअ खायूं हीअ ठाहियूं, त उन्हनि जी बुद्धि खाइण पीअण में लॻी हूंदी आहे, हुनजे मन में इहे ई वीचार ईंदा आहिनि हीअ खाऊं, है न। त असांजी बुद्धि ऐं मन थोरो खाइण पीअण में लॻी वेंदो आहे, पोइ शरीर में पचे, पोइ हुनजे लाइ बि शक्ति वेंदी आहे। ऐं कई माण्हू पोइ विकार में बि वेंदा आहिनि, क्रोध बि कंदा आहिनि, लोभ बि कंदा आहिनि। लेकिन शिवरात्रि आहे त चलो अॼु धंधे में बि हल्को रहंदा, शिव खे यादि रहंदा, लोभ बि न कंदा, काम विकार में बि न वेंदा, खाइण पीअण ते बि ज़्यादा ध्यानु न ॾींदा, त ज़्यादा समय माण्हू शिव खे यादि कंदा आहिनि। त उन ॾींहुं परमात्मा सां सभिनि जो मन लॻल हूंदो आहे, त उन्हनि खे शक्ति मिली वेंदी आहे, उन्हनि जो कमु ठही वेंदो आहे। त मतिलबु असांखे सम्झणो खपे कि भॻवान खां शक्ति वठण लाइ असांखे बुख प्यास ईअं न रहणो आहे, बसि असांखे मन जोड़णो, असांजी बुद्धि भॻवान सां लॻी रहे। पोइ भले ई सॼो ॾींहुं तव्हां खाओ पीओ कमु करो, लेकिन जीअं तव्हां त्योहार ॾींहुं माण्हू हुन ई देवता खे सभु यादि कंदा आहिनि न, त ओड़ो माहौल ठही वेंदो आहे, त हुन शक्ति जल्दी ईंदी आहे। हिन करे माण्हू चवंदा आहिनि त्योहार जो महत्व आहे। लेकिन अगरि तव्हांजो मन शुद्ध आहे त शुद्ध मन सां रोज़ यादि करो, रोज़ भॻवान खे सुठी रीति यादि करो, या चलो शुद्ध मन सां त कहिड़े ॾींहुं बि मंदरु हली वञो, कहिड़े ॾींहुं बि तव्हां सनानु करणु हली वञो, किथे बि, त तव्हांखे पंहिंजे शुद्ध मन सां जो तव्हां कंदा आहियो उन जो फल ज़रूरु मिलंदो।
पोइ चाहे त्योहार हुजे न हुजे। त इहो डिफरेंस हूंदो आहे। पर सोचो अॼु माण्हू कुंभ जे मेले में माण्हू हेॾा वञनि था, या कोई बि हाणे काथे न काथे वेंदा ई रहंदा आहिनि। हाणे त शिवरात्रि त्योहार शुरू थी विया, वापसि नवरात्रा हलनि ई था गुप्त, त इहे कुझु न कुझु हाणे त थींदो ई रहंदो है न। त उन खां पोइ माण्हू कोई न कोई त्योहार ॾींहुं, हाणे ॾिसो उन ॾींहुं माण्हू सोचे असां हेॾे वञूं, हाणे शिवरात्रि ॾींहुं माण्हू चए असां शिव जे मंदरु वञूं, काशी वञूं, 12 ज्योतिर्लिंग में भीड़ रहंदी हेॾे होॾे, त ऑब्वियसली भीड़ रहंदी त धक्का मुक्की रहंदी सही है न। तंहिंखां त नॉर्मल डेज़ में हली वञो, बसि पंहिंजे मन में शुद्धि रखो त तव्हांखे उन ॾींहुं बि प्राप्ति थी वेंदी। त इहे त इंसान खे सम्झणो पवंदो न। अॼु ॾिसो माण्हू जानवर खे मारण में हुननि खे तकलीफ़ थींदी आहे, त चाहे भीड़ भड़को हुजे चाहे कुझु बि हुजे, मूंखे त धको मुक्की न करिणो आहे। तव्हांखे नज़र अचे थी साम्हूं भीड़ आहे त तव्हां किनारो थी वञो, तव्हां हुन में वञो ई न, है न। पोइ हिन में गवर्नमेंट छा करे, भॻवानु छा करे? गवर्नमेंट इहे सिखाए माण्हुनि खे कि तव्हांजे अगरि पेर जे हेठां माण्हू अचे थो त पहिरियों हुनखे खणो, इहा सिखाइण वारी ॻाल्हि आहे न। इंसान जॾहिं हिकु जानवर खे मारण में एॾी उहो कंदो आहे, हुनखे एॾो कठिनाई थींदी आहे, त तव्हांजे पेर जे हेठां कोई इंसान आहे त कम से कम हुनखे खणी त सघंदा आहियो न, उथाए त सघंदा आहियो न। हिन में बि इहे गवर्नमेंट सिखाए छा तव्हांखे? भॻवानु सिखाए इहे तव्हांखे? बाक़ी ॻाल्हियुनि में त माण्हू फटाफट अची वेंदा आहिनि, है न। त हिन करे असांखे ॿिए खे कंहिं दोष ॾियणो ई न आहे। चलो कंहिं बि कंहिंखे VIP ट्रीटमेंट ॾिनई, कंहिं बि कुझु बि कयो, लेकिन असां वटि त बुद्धि आहे, असां वटि त सम्झ आहे न। भई मां पाप कर्म करे कंहिं ते लत्तियूं हणी करे मां सनानु करण थो वञा, त पाप त मां पहिरियों ई करे छॾियो, पहिरों जा बि पाप आहिनि, हाणे बि मां पाप करे वञा थो, त मूंखे छा पुण्य मिलंदो, है न। अगरि इंसान ये समझदारी ॾेखारे त गवर्नमेंट जी दरकार ई न आहे, पुलिस जी दरकार ई न आहे। अॼु माण्हू चवंदा आहिनि पुलिस ठीकु न आहे, गवर्नमेंट ठीकु न आहे। पुलिस त छा कंदी? अगरि ज़्यादा कंदी त पोइ डंडा हणंदी, है न, डंडा हणंदी, पोइ उहो बि माण्हुनि खे उहो न आहे। या जो अखियुनि मां ईअं आंसू निकिरंदा आहिनि, उहो गैस फिटी कंदी ताकी माण्हू परे हली वञनि, उहो बि माण्हुनि खे ठीकु न आहे, है न। अॼु ॾिसो घर में बि अगरि 2 ॿार बि हूंदा आहिनि, है न, अगरि उहो सोचे न पहिरियों मां हिक ॿिए खे धुका मुक्की करे पहिरियों उहो करणु लॻी वञनि कुझु बि कमु, त माउ पीउ चईंदो न, अरे धक्का मुक्की छो था करो? हुननि खे हिकु बार सम्झाए छॾंदो, न सम्झंदा त कंदा त ख़ुदि खे ई लॻंदी त पाण ई सिखंदा। त हिन में बि गवर्नमेंट छा करे? हाणे हुन त जेको उहो करे सघंदी हुई उन्हनि कई, माण्हू नथा वञनि त हाणे मरनि था त पाण ई सिखंदा न। भॻवान बि चईंदो भई मां छा करां? मां त चवां थो, मां त मथे वेठो आहियां, तव्हां चओ त तव्हां पाणी में आहियो, तव्हांखे अगरि हिन ईअं वञिणो आहे त वञो, पोइ नुक़सानु थिए त तव्हां ई भुगतो, मां छा करां? भॻवान त चाहे हाणे सभिनि खे मथे पहुचाए छॾंदो। माउ पीउ बि इहो ई कंदो न। अगरि ॿारु न मञंदो कंहिं ॻाल्हि जे लाइ त उहो चीज ई लिकाए छॾंदो, उहो चीज ई गुम करे छॾंदो, उहो चीज ई तोड़े छॾंदो, उहो चीज ई ॿिए कंहिंखे ॾींदो। ॿार अगरि न मञंदा त ॿियो छा कंदो? अगरि मारणो बि न आहे, डांटणो बि न आहे, तंहिंखां सुठो त उहो चीज ई ख़तमु करे छॾो, न हूंदी न लड़दा। त उहो ई भॻवान बि चए थो, हाणे मां त तव्हांखे सभु सुविधा ॾिनी आहे। असां मनुष्य आत्माउनि जे कारण उहो परमात्मा ख़ुदि सदा मथे वेठो आहे कि तव्हांखे जॾहिं बि ज़रूरत हुजे मूंखे मथे यादि करो। पर तव्हां मनुष्य आत्मा सोचो त न, हेॾे आहे भटकणो अथव त भटको, हिन में मां छा करां? न, भॻवानु मथे छो रहंदो आहे? छो जो उहो बि हिकु आत्मा ई आहे। उहो सोचती आहे भई हिन दुनिया में जॾहिं दुखु ईंदो त माण्हुनि खे मुंहिंजी कंहिंजी न कंहिंजी ज़रूरत पवंदी, त उहो हिकु आत्मा शक्तिशाली सदा मथे रहंदी आहे। तव्हांखे जॾहिं बि ज़रूरत हुजे हुनखे यादि करे हुनजी मदद वठो। पर तव्हां चओ था न, हुन ई मंदर में भॻवानु आहे, मां त हुते वञी शक्ति वठंदमि। हाणे हुते एॾी भीड़ भड़क आहे, एॾो कुझु आहे, ऐं तव्हां चओ था न मूंखे त हुते ई वञिणो आहे, मूंखे त हुते ई दर्शन करे प्राप्ति करणी आहे।
तव्हां वञो पोइ धक्का खाई करे ख़र्चो करे करे, हिन में भॻवानु छा करे सघंदो आहे न, हिन में गवर्नमेंट छा करे सघंदी आहे। गवर्नमेंट भी त इंसान ही आहे न, कोई भॻवानु थोड़ी आहे। ज़्यादा से ज़्यादा अगरि वो स्ट्रिक्ट रूल कढे त कंहिंखे चए न अॼु जे ॾींहुं सिर्फ़ु हेॾा जा ई माण्हू अचनि, अॼु जे ॾींहुं हेॾा जा ई माण्हू अचनि, उहो बि माण्हुनि खे पसंदि न आहे न। गवर्नमेंट रूल कढे त चए बसि अॼु जे ॾींहुं बसि राजस्थान जा ई माण्हू अचनि, अॼु जे ॾींहुं बसि गुजरात जा ई माण्हू अचनि, ॿियो कंहिंखे एंट्री न आहे, इहे रूल कढे गवर्नमेंट, उहो बि माण्हुनि खे पसंदि न आहे। गवर्नमेंट अगरि ज़्यादा माण्हू ईअं करे उन्हनि खे डंडा हणे, उहो बि पसंदि न आहे, जेल में विझे, उहो बि पसंदि न आहे। त करे छा, इंसान खे ई सम्झणो पवंदो न। चलो कोई चए थो गवर्नमेंट नथी मञे, गवर्नमेंट अहिड़ी आहे, भॻवानु अहिड़ो आहे, त तव्हां समझदार थियो, तव्हां ॾिसो था अॻियां कोई माण्हू आहे, असां कीअं उन्हनि जे मथां वञूं। एतिरी त इंसान खे सम्झ हुजणी खपे न। त सिर्फ़ु पढ़ाई लिखाई सां थोड़ी थींदो आहे, पैसे सां थोड़ी थींदो आहे, पंहिंजी बि सम्झ खपे, तॾहिं त पाप कर्मनि सां बचंदासीं न इंसान। न त पाप करनि था, पोइ चवनि था पाप धोइण सनानु था करणु वञो। अरे अहिड़ा पाप करो ई छो था, है न। अहिड़ी बेसमझी इंसान करे ई छो जो हुनखे वापसि भक्ति करणी पए, वापसि भॻवान सां क्षमा मांगो, वापसि हुनजा पेरे पओ। वैसे त भॻवान वटि त पेरे ई न आहिनि, लेकिन लाइ कंहिंजा भॻवान ठाहे करे हुननि जे चरणनि में झुकंदा आहिनि, हुननि जे चरण धोई करे पींदा आहिनि, है न। भॻवान त मथे रहंदो आहे। हाणे मनुष्य आए दिन नया भॻवान निकिरनि था, हुननि जा पेर धोई करे पीअनि था, त हिन में भॻवानु छा करे ॿुधायो। सिंपल सी ॻाल्हि आहे कि हिन में माउ पीउ छा करे अगरि ॿार ई अहिड़ा आहिनि त हिन करे बाबा चवनि था कि हाणे सदा यादि रखो कि असांखे पाप कर्मनि सां बचिणो आहे, है न। पाप सां बचो, सच जो खातो जमा करो, रोज़ राति जो पंहिंजे खे चेक करो, जो ॻाल्हि ग़लति आहे उहो सची सची असांखे मन ई मन में भॻवान खे ॿुधाए करे हुनखे क्षमा मांगणी खपे। भॻवान केरु आहे, असांजी आत्मा जो पीउ आहे, त असांखे सची सची हुनखे ॿुधाए करे हुन सां क्षमा मांगणी ई खपे, है न। भले असां ॿिए कंहिंखे नथा ॿुधायूं, लेकिन असां त सम्झंदा आहियूं न इहे असां ग़लति सोचियो, इहे ग़लति सोच हुई, ये ग़लति बोल हुया। भले ही असांखे कंहिं दुख ॾिनो, भले ही असांखे कंहिं बुरो भलो चयो, असां सां कंहिं ग़लति व्यवहार कयो, लेकिन मां बि त हुनजे लाइ ग़लति सोचियो न, है न। सम्झो कंहिं इंसान कंहिंखे मतिलबु कंहिंखे थींदो आहे न, कंहिंखे माण्हुनि खे अहंकार थींदो आहे, असां वॾा आहियूं, असां पैसे वारा आहियूं, पढ़ियल लिखियल आहियूं, इहे त ग़रीब आहे, है न। कोई कंहिंखे इंसल्ट करे बि ॾींदो आहे, कोई कंहिंजी ग़रीबी जी हुनखे अहसासु ॾियाराईंदो आहे, त असां बि त ऐं साम्हूं वारो जंहिंखे लॻियो भई इहे मूंखे ईअं थो सोचे जीअं मां ग़रीब आहियां, ऐं असां बि चयो हुनखे ॾिस तूं हाणे कीअं थो अॻियां वधे, तूं बि ग़रीब थी वञे, तोसां बि ईअं थींदी, बसि बराबरि थी वियो न। पोइ त जंहिंखे हुननि सोच चयो भई इहे ग़रीब आहे, उन्हनि खे दुख न थियणो खपे, हुन बि त हुनखे उल्टो सुल्टो सोचियईं, बसि बराबरि थी वियो। ऐं हुनजी सोच त कॾहिं न कॾहिं रंग लाहींदी, त बराबरि थी वियो। हुन तव्हांखे ग़रीब चईं, तव्हां बि हुनखे उल्टो सुल्टो हुनजे लाइ सोचियो या चयो, कल्ह उहो बि ग़रीब थी वियो, बसि बराबरि थी वियो न। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे पाप, ऐं अगरि हुन असांखे ग़रीब चई, लेकिन अगरि असां हुनखे सोचूं आहे, असां उहो माण्हू हुनजे लाइ चए हा चल ठीकु आहे, इहे बि पंहिंजी अमीरी जे अहंकार सां मुक्त थी वेंदो, इहे छो ग़रीब थी, इहे बि अहंकार सां मुक्त थी वेंदो, ये सदा ख़ुशि रहे, सदा पैसो रहे हिन वटि, है न। असां उन्हनि खे इहे दुआयूं ॾींदासीं न त असांजो पाप न ठहींदो, या चुप रहो, है न, मन में न खणो, छो जे असां दुखी थींदासीं अगरि जंहिंखे हुन ग़रीब चई अगरि उहो इंसान दुखी थींदो त इहा बि ग़लति ॻाल्हि आहे, छो जे ख़ुदि जी आत्मा खे दुखी करण बि पाप आहे। ॿई पाप न करणा आहिनि, न त असांखे पंहिंजे पाण खे दुखी करिणो आहे, न साम्हूं वारे खे कुझु उल्टो सुल्टो चइणो, है न। त इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे
कि न दुख ॾियणो आहे न वठिणो आहे। इन दुख हिन पाप सां मुक्त रहो, है न। त असांखे कॾहिं बि भॻवान जी बि ज़रूरत न पवंदी, न। सत्युग त्रेता में कोई भॻवान खे बि यादि न कंदो आहे। छो जो कोई ग़लति कमु कंदो ई न आहे। सभई सुठा ई कम कंदा आहिनि, त कुझु ग़लति कमु थींदो ई न। त छा थींदो, ग़लति कमु न थींदो, असांजे मथां पाप न चढ़ंदो। पाप न चढ़ंदो त असां दुखी न थींदासीं, दुखी न थींदासीं, सदा सुख शांति में रहंदासीं, त भॻवान खे यादि बि न कंदासीं। छो कि भॻवान खे कॾहिं यादि कंदा आहियूं जॾहिं दुख हूंदो आहे। चवंदा न, दुख में ई भॻवान खे यादि कंदा आहिनि, सुख में न कंदा आहिनि। हाणे बि ॾिसो, अगरि कोई सुखी आहे न, ॾिसो अगरि तव्हां सुबुह सुबुह जो चलो भॻवान खे यादि कयो, सॼो ॾींहुं तव्हांजो ॾाढो सुठो वियो, सुख जो वियो, ख़ुशी जो वियो, त तव्हां मस्ती में रहंदव, पोइ तव्हांखे भॻवान जी यादि न ईंदी। पोइ अगरि तव्हां वेहींदव बि न पाठ करण, त बि तव्हांखे उहे ई ॻाल्हियूं यादि ईंदियूं, ख़ुशी जी, सुख जी। भॻवान वटि मन बि न लॻंदो, है न। त इहे सत्युग त्रेता मतिलबु सुख जी दुनिया, हुते दुख जो नाम निशान न हूंदो आहे। त बाबा अॼु असांखे चवनि था कि पंहिंजो पुण्य जो खातो जमा करो। इन जे लाइ रोज़ सोचो कि कहिड़ो कहिड़ो पाप मां अॼु सॼो ॾींहुं कयो आहे, ऐं कल्ह खां सावधान रहो कि कल्ह खां मूंखे ग़लती न करणी आहे। सभिनि खां वॾो पाप इंसानु कहिड़ो कंदो आहे, जो चवंदो आहे मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे। इहे पाप करणु छॾे छॾो, है न। इहे अॼु खां पाप करणु छॾे छॾो। कॾहिं न चओ मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे, भॻवानु मथे वेठो आहे। तॾहिं त असां चवंदा आहियूं मथां वारो ॼाणे, मथां वारे खे ई माण्हू सॾु कंदा रहंदा आहिनि, मथां वारे खे ई माण्हू बुरो भलो चवंदा रहंदा आहिनि। सोचो अगरि तव्हांजे अंदरि भॻवानु आहे, त जो माण्हू चवनि था हे भॻवानु तूं छा थो करे, हीअ बारिश छो थो वरसाए, आंधी छो थो कराए, मतिलबु तव्हांजे अंदरि जो भॻवानु आहे उहो ग़लति कमु करे थो, है न। त इहे असां भॻवान खे दोषी था ठाहिरायूं न। त इहो पाप करणु छॾो। कॾहिं न चओ मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे, कॾहिं न चओ भॻवानु हीअ छा कई तूं। असां पंहिंजे कर्मनि अनुसार करूं था। कॾहिं बि असांखे भॻवान ते कोई बि दोष न ॾियणो आहे कि भॻवानु हीअ छो कई, भॻवानु तूं हिन सां बुरो छो कई, कॾहिं बि न। सपने में बि अगरि तव्हांखे कोई पुछे न कि भॻवानु कुझु दुख ॾींदो आहे, चवंदो न, ही सभु असांजे कर्मनि अनुसार थींदो आहे। तव्हांखां कोई पुछे भॻवानु किथे रहंदो आहे, चओ मथे रहंदो आहे। मुंहिंजे अंदरि त मुंहिंजी आत्मा आहे, मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां। मुंहिंजो रूप भॻवान जहिड़ो आहे, उहो बि निराकार, मां बि निराकार, लेकिन परमात्मा मथे आहे, मां आत्मा हिन शरीर में आहियां। त ईअं करे पाप कर्म करणु छॾो, तॾहिं असांजो पुण्य जो खातो जमा थींदो। पुण्य जो खातो जमा थींदो त असांजे जीवन में सुख शांति ईंदी। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाबा खे यादि करो। ओम शांति, ओम शांति।